जयराम जी की जय साईं लीलाशाह। अज हींअर तव्हांखे असां ते वठी आया आहियूं इन्फिनिटी स्पोर्ट्स क्लब राजकोट। छाजे करे उहो बि तव्हांखे ॿुधायां थो। हिते हिकिड़ी असां क्रिकेट टूर्नामेंट जो आयोजन कयो आहे। सौराष्ट्र प्रांत नौजवान मंडल जेकी टीम आहे, श्री लाड़ी लोहाणा सिंधी नवयुवक मंडल सौराष्ट्र प्रांत ऐं अखिल भारत लाड़ी लोहाणा सिंधी नवयुवक मंडल भारत देश, जेकी ॿई संस्थाऊं गॾु थी करे, जंहिंमें असांजी सॼी टीम, ॿई सॼियूं टीमूं गॾु थी करे हिन स्पर्धा जो आयोजन कयो आहे। जुदा जुदा 12 शहरनि जी टीमुनि जो हिते बॉक्स क्रिकेट टूर्नामेंट जो आयोजन कयो वियो आहे ऐं हींअर पाण राजकोट में उपलब्ध आहियूं। हुन ई वीडियो में तव्हांखे सॼी मैच ताईं पूरी थियण ताईं प्रोग्राम जो सॼो डेटा तव्हांखे ॾेखारींदो, सॼो हाल अहिवाल ॾींदोसीं। हिन सॼे प्रोग्राम जी जेकी रूपरेखा तव्हांखे हींअर मूं शुरूआत में ॿुधाई कि 12 शहरनि जे विच में क्रिकेट स्पर्धा जो आयोजन कयो वियो आहे। समाज में एकता ऐं अखंडता अचे ऐं भाउरनि में जेकी युवान आहिनि उन्हनि में जेको आहे प्रेम जो भाव वधे, हिक ॿिए जे प्रति रिस्पेक्ट वधे, उन जे करे ख़ासि हिन टूर्नामेंट जो असां आयोजन कयो आहे। हिकिड़ो सुठो प्रोग्राम करण जी कोशिशि कई आहे। हीउ सॼो प्रोग्राम जेको तव्हांखे हिन वीडियो में ॾिसणु मिलंदो, अलॻि अलॻि जेकी मैचूं थींदियूं उन्हनि जा बि हिन में वीडियो आहिनि ऐं आख़िर में जेको सन्मान समारोह जो आयोजन कंदासीं उहो बि तव्हांखे हिन ई वीडियो में तव्हांखे ॾेखारींदासीं। जुड़ियल रहंदा तव्हां मूंसां गॾु ऐं हींअर तव्हांखे हुन जो इन्फिनिटी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स जो स्पोर्ट्स क्लब जो हिकिड़ो तव्हांखे लुक ॾेखारणु चाहींदुसि, कीअं असां आयोजन कयो आहे, तव्हांखे ॾेखारींदुसि मूंसां गॾु। वीडियो कंप्लीट करण में पंकज भाई कटारिया, जेके सौराष्ट्र प्रांत जा हींअर नवयुवक मंडल जा महामंत्री आहिनि। पहिरीं टीम साईं 11 जामनगर। असां कुझु नओं कयो आहे, हिननि जा हिते असां बैनर्स लॻाया आहिनि जेके टीम जा कैप्टन आहिनि उन्हनि जी टीम जे नाले सां गॾु। ABLLSP युवा कप 2022 2022 कच्छ सिंधी समाज। इन खां पोइ त्रश 11 वेरावल। इन खां पोइ तव्हांखे ॾेखारींदुसि रुद्र 11 राजकोट। गॾु गॾु आहे बजरंग 11 जामनगर। हुन सां गॾु आहे बालाजी 11 राजकोट। इन खां पोइ आहे श्री वरुण देव 11 जेतपुर। हिन पासे तव्हां ॾिसंदा पेंटोनम्स 11 राजकोट। इन खां पोइ हरिओम 11 बाटवा। गोंडल वेरियर्स 11। इन खां पोइ श्री स्वामी लीलाशाह 11 भावनगर ऐं गॾु गॾु द्वारकाधीश 11 कोड़ीनार। ईअं कुल 12 टीमूं इन्हनि जे विच में स्पर्धा जो इहो आयोजन थियल आहे। तव्हांखे ॾेखारींदुसि इहो ग्राउंड जेको आहे, जेकी नई हींअर सिस्टम हली, असां हिकिड़ो मेन बैनर बि लॻायल आहे, उते बि तव्हांखे वठी वञणु चाहींदुसि। ABLLSP युवा कप 2022। अॼु तारीख़ आहे 18 डिसंबर ऐं 18 डिसंबर जे ॾींहुं इहो असां समाज जे कुझु असांजे सेवादारी भाउरनि जे आर्थिक सहयोग सां ऐं हिन स्पर्धा जो आयोजन कयो आहे। सभई टीमूं थोरी देरि में हींअर असां वटि हिते धीरे धीरे अची रहियूं आहिनि। हींअर जेकी पूर्व भूमिका, पूर्व तयारी जेकी हली रही आहे, उन महिल ई तव्हांखे हींअर वीडियो ठाहे रहिया आहियूं। गॾु गॾु जेके असांजी हिन संस्था जा जेके उहिदेदार आहिनि उहे सवेल ते अची विया आहिनि, त उहो बि तव्हांखे ॾेखारणु चाहींदुसि की उन्हनि सां बि ॻाल्हाईंदासीं पाण की हीउ सॼो आयोजन कीअं करे रहिया आहिनि, कीअं सॼो आयोजन थियो आहे। त सभ खां पहिरीं तव्हांखे मुलाक़ात कराईंदुसि हिते सभई असांजा उहिदेदार ॿिन्हिनि संस्थाउनि जा। जेकी राष्ट्रीय टीम आहे उन जा अध्यक्ष अनिल भाई मंगलाणी। सौराष्ट्र प्रांत नौजवान मंडल जा जेके अध्यक्ष आहिनि उहे आहिनि लाभशंकर केशवाणी जी। इहे ॿई उहिदेदार हिते उपस्थित आहिनि। हिन सां गॾु प्रकाश भाई तुलसाणी असांजा अमरेली खां ख़ासि आया आहिनि, उहे असांजा भाउ हिते उपस्थित आहिनि। अशोक भाई सौराष्ट्र प्रांत में जिन महामंत्री तरीक़े हाणे जंहिंजा वरणी थी आहे, ऐं भावनगर खां मूंसां गॾु आहिनि अहिड़ा पंकज भाई कटारिया। ऐं जेकी राष्ट्रीय टीम में आहे महामंत्री तरीक़े मूंसां गॾु जवाबदारी निभाए रहिया आहिनि महेश भाई सोनी गोंडल खां। सभई भाउर हिते आयल आहिनि। ऐं हींअर असांखे भावनगर मां असांजो ॿियो भाउ जेको आहे उहो पराग ख़ासि हींअर क्रिकेट रमण लाइ ई आयो आहे। उन जो बि सीन तव्हांखे पोइ ॾेखारींदासीं, पर पहिरीं अनिल भाई 2 मिंट उथंदा। अनिल भाई, कीअं आयोजन पाण इहो सोचियो आहे? जय राम जी की जय झूलेलाल। पहिरीं त अखिल भारत लाड़ी लोहाणा सिंधी पंचायत नवयुवक मंडल ऐं सौराष्ट्र प्रांत लाड़ी लोहाणा सिंधी नवयुवक मंडल द्वारा इहो पहिरियों दफ़ो बॉक्स क्रिकेट टूर्नामेंट जो आयोजन कयो वियो आहे। हिन आयोजन में पंहिंजे जुदे जुदे शहरनि मां 12 टीम लाभ वठियो आहे। सभिनीनि शहरनि मां सुठो साथ सहकार ऐं सभिनीनि भाउरनि जो सुठो साथ सहकार मिलियो आहे हिन टूर्नामेंट जे अंदरि असांखे। ऐं ख़ासि करे त राजकोट ई टूर्नामेंट इन करे रखियो आहे कि सौराष्ट्र जो हिकिड़ो सेंटर थिए थो। हिन सेंटर जे विच में सभिनीनि टीम खे ई विच सेंटर नज़दीक थिए, इन करे हिन सेंटर में राजकोट में ई टूर्नामेंट जो आयोजन कयो वियो आहे। जी अनिल भाई,
गॾु गॾु पाण सां गॾु लाभशंकर केशवाणी जेके कमु करण में वञंदा आहिनि हींअर ॻाल्हाए करे न, पर इहो सॼो कमु असांखे जेकी आहे न मार्गदर्शन असांखे ॾींदा रहंदा आहिनि, असांखे हेल्पफुल ॾींदा आहिनि। हींअर नौजवान मंडल जी जेकी सौराष्ट्र प्रांत जी जेकी टीम आहे उन जा अध्यक्ष आहिनि। लॻा 3 दफ़ा असांजी टर्म हली आहे, हुननि सां गॾु कमु करण जो मूंखे बि मौक़ो मिलियो आहे। हींअर राष्ट्रीय महामंत्री जेके निमणूक थी आहे मूंसां गॾु महेश भाई सोनैया, उहे गोंडल मां ख़ासि हिते उपस्थित आहिनि। महेश भाई उथंदा। महेश भाई ॿुधायो तव्हां पंहिंजो एक्सपीरियंस ॿुधायो, तव्हां वरणी भाणे थी आहे ऐं पहिरियों ई प्रोग्राम आहे। जयराम जी की जय झूलेलाल। ही मुंहिंजो फर्स्ट फंक्शन आहे एज ए ऑर्गेनाइज़र, अने मूंखे लाभू भाई अने अनिल भाई जो प्रॉपर मार्गदर्शन मिलियो आहे इनमें ये कार्यक्रम जो आयोजन करण में, अने पूरी मेहनत कई है जैसे कार्यक्रम सफल थिए। अने सौराष्ट्र में फर्स्ट बॉक्स क्रिकेट जो आयोजन है, पांजी क्रिकेट टूर्नामेंट थींदी आहिनि पर बॉक्स जो सर्वप्रथम आयोजन है। बस जय झूलेलाल। गॾु गॾु प्रकाश भाई जामनगर खां हींअर हुनजी सौराष्ट्र राष्ट्रीय टीम में हुननि जी वरणी थियल आहे। प्रकाश भाई तव्हां पंहिंजो एक्सपीरियंस ॿुधाईंदा, पंहिंजी टीम जे बारे में ॿुधाईंदा। जयराम जी की जय झूलेलाल। पहिरीं त अखिल भारत लाड़ी लुहाण नौजवान मंडल असांजी टीम ऐं सौराष्ट्र नौजवान मंडल जी टीम खे ख़ूब ख़ूब धन्यवाद थो ॾियां कि अहिड़ो सुठो ऐं सुंदर आयोजन राजकोट शहर में बॉक्स क्रिकेट टूर्नामेंट समस्त सिंधी समाज लाइ आयोजन कयो आहे। उन लाइ सौराष्ट्र ऐं अखिल भारत नौजवान मंडल जी टीम खे ख़ूब ख़ूब धन्यवाद। ॿियो त आउं असांजी जामनगर मां बजरंग 11 जी टीम लाइ आयो आहियां, हुन जो कैप्टन आहियां ऐं हिते राजकोट में बॉक्स क्रिकेट जो पहिरीं दफ़ा टूर्नामेंट जो आयोजन कयो आहे। सभिनी भाउरनि जो सभिनी पंचायतुनि जो असांखे ॾाढो ख़ूब ख़ूब साथ सहकार मिलियल आहे। उन लाइ असां सौराष्ट्र जी सभिनी पंचायत जो ख़ूब ख़ूब आभार था मञूं। जयराम जी की जय झूलेलाल। लव भाई जयराम जी की त चओ। जयराम जी गॾु गॾु पाण सां गॾु हिते अमरेली खां आयल आहिनि अशोक भाई, अमरेली खां आया आहिनि, त उन्हनि जो बि पाण तव्हां हिते आया आहियो, दर्शक थी करे आहियो की रमण आया आहियो? ऐं दर्शक थी करे आयो आहियां अमरेली खां। मूंखे आमंत्रण मिलियो ऐं मूं मोबाइल व्हाट्सएप में पढ़ियो, जंहिंजे करे मूंखे ईअं ख़ुशी थी करे पंहिंजे समाज जो कमु करे पियो, जंहिंजे करे ख़ुशी जे हिसाब सां मूंखे वञा पियो। क्या बात है। तव्हां दर्शक थी करे ख़ासि ऐं तव्हां सां गॾु तव्हांजा सुपुत्र, तव्हांजो नालो छा आहे भाई? युवा असांजो दर्शक आहियो, त हिनजे लाइ न तव्हां पंहिंजे घर जेॾी महिल वीडियो ॾिसंदा हुजो तेॾी महिल ज़रूरु ताड़ियूं वॼाइजो। युवा छा सोहम आयो आहे जी। सोहम तोखे कीअं थो लॻे, कीअं लॻे थो इहो क्रिकेट टूर्नामेंट ॾिसण आयो आहीं की बसि पप्पा सां गॾु आंटो मारण? ॾिसण आयो आहे भाई, ॾिसण आयो आहे। इन लाइ ताड़ियूं ज़रूरु वॼाइजो जेॾी महिल तव्हां वीडियो ॾिसंदा हुजो जी। क्रिकेट रमंदो आहे भाई, क्रिकेट रमंदो आहीं? टेनिस के सीजन टेनिस रमंदो आहे। तव्हांखे ॿुधायां ॿियो, असां भावनगर जी टीम त अञा देरि सां निकिरंदी, भावनगर खां हाणे निकिरंदी थोरी देरि में, पर हिकिड़ो खिलाड़ी असां गॾु अची वियो आहे, पराग तुंहिंजो हाउस योर एक्सपीरियंस फॉर टुडे? असां त ईअं टेनिस बॉल में इलाही रमियल आहे, पर इहा फर्स्ट एक्सपीरियंस हाणे खणा थो बॉक्स क्रिकेट जो। आशा आहे की असांखे वणंदो अने अॻियां बि असां टूर्नामेंट बॉक्स क्रिकेट कंदासीं अने रमंदासीं अॻियां बि। जी जी जी। पराग तव्हांखे पंहिंजो एक्सपीरियंस ॿुधायो। तव्हांखे पंकज सां बि मिलायूं था, पर तव्हांखे ॿुधाइणु चाहींदुसि कि कोई न कोई रूपे असांजी जेकी टीम हींअर जेकी छेले सौराष्ट्र प्रांत जी जूनागढ़ में जेकी नई टीम ठही, इन खां पोइ तव्हां लॻाट असांजा कार्यक्रम ॾिसंदा हूंदा। मुंहिंजी बि हींअर वरणी कई आहे अनिल भाई पंहिंजी टीम में, मूंखे बि महामंत्री तरीक़े खयों आहे, पहिरीं त उनखे बि थैंक यू। पर ॿी ॻाल्हि ॿुधायां तव्हांखे कि लॻाट असांजा प्रोग्राम चालू आहिनि, पंचायत ज़रूरु हिन जी नोंद खणंदी हूंदी। तव्हांखे यादि हूंदो कि उना असां हिकिड़ो सन्मान समारोह जो आयोजन कयोसीं, जंहिंमें बि असां सभिनी युवाननि खे हिते जेके सिंधी समाज पंहिंजे लाड़ समाज जा जेके प्राउड जंहिंजे मथां करे सघूं अहिड़ा सरकारी नौकरियात ऐं स्पेशली जे पोस्ट ग्रेजुएशन कंप्लीट कयो जे अहिड़नि खे पाण हुते सन्मानित कयोसीं, श्रेष्ठियुनि खे जंहिंखे चइजे। इन खां पोइ युवा सम्मेलन करण जी कोशिशि कई हुई असांजे लाभशंकर जेके केशवाणी जी आहिनि, उन्हनि जे अध्यक्ष स्थान ते इहे प्रोग्राम थिया। ऐं इन खां पोइ तव्हांखे ख़्यालु आहे कि जेको छिले ऊना में सम्मेलन थियो पंहिंजो राष्ट्रीय सम्मेलन पंचायत जो, उन टीम में ई असांजे अनिल भाई मंगलाणी जी अध्यक्ष तरीक़े, युवा अध्यक्ष तरीक़े हुननि जी निमणूक थी हुई, त हुननि खे बि हिकु दफ़ो हिन वीडियो जे माध्यम सां बि वाधायूं ॾियणु चाहींदुसि। पंकज भाई सां ॻाल्हायूं, जंहिंजी हींअर सौराष्ट्र प्रांत में महामंत्री तरीक़े वरणी थी आहे। हिन पासे अची वेंदा पंकज भाई जी बि हाणे वरणी थी आहे सौराष्ट्र प्रांत जे महामंत्री तरीक़े। छा एक्सपीरियंस आहे लाभू भाई सां तव्हांखे कमु करण जो हिकिड़ो चांस मिली रहियो आहे? जयराम जी की। लाभू भाई सां अने कमलेश भाई, अनिल भाई अने सभिनी खां वधारे प्रकाश भाई तुलसाणी खां कमु करण जी हमेशह मज़ा ईंदी आहे अने फुल सपोर्ट बि इन्हनि जो हूंदो ई आहे छूट सां कि भई जेको बि कमु खपे बिंदास कयो, ख़ाली व्यवस्थित समाज सेवा कयो
जयराम जी की। त वरी हिकु दफ़ो तव्हांखे मैचूं ॾेखारींदासीं सिधो। हाणे हिन खां पोइ मैचूं तव्हांखे जेके आहिनि हिकु हिकु मैच मां कुझु न कुझु अंश जेके महत्व जा अंश हूंदा उहे ॾेखारींदासीं। सॼे वीडियो में तव्हां जुड़ियल ईंदा। सॼे वीडियो जे आख़िर में तव्हांखे हिन कार्यक्रम जो सन्मान समारोह बि ॾेखारींदासीं। त हिकु दफ़ो ज़ोरदार ताड़ियूं वॼाए करे पंहिंजे घर जेॾीमहिल जिते तव्हां वीडियो ॾिसंदा हुजो तेॾीमहिल पंहिंजी पंचायत जे मथां पंहिंजे नौजवान मंडल जी टीम जे मथां गौरव कजो। ऐं ख़ासि ध्यानु ते रखणु चाहींदुसि कि हीअ जेकी टूर्नामेंट आहे सिर्फ़ु लाड़ी समाज जे भाउरनि जे लाइ न, पर सॼे सिंधी समाज जा भाउर हर हिकु टीम में अलॻि अलॻि शहर जी टीम में अलॻि अलॻि भाउर सिंधी समाज जा हुअणु घुरिजनि। उहे अची रहिया आहिनि। उन्हनि जो बि असां सुठे नमूने स्वागत कंदासीं ऐं सुठे नमूने टूर्नामेंट कंदासीं। जयराम जी की जय साईं। हाणे जेकी मैच नंबर 7 जेकी चालू थियण वञी रही आहे कच्छ 11 ऐं जेतपुर 11 जे विच में, उन्हनि जो टॉस उॾाईंदासीं। असांजा प्रमुख जेके अनिल भाई मंगलानी ते उपस्थित आहिनि, गॾु प्रकाश भाई टॉस उॾाए रहिया आहिनि। त कच्छ ऐं जेतपुर जे विच में केरु जीतियो आहे? अच्छा, कच्छ 11 टॉस जीतियो आहे। तव्हां छा कंदा दादा? बैटिंग कंदासीं फर्स्ट। बैटिंग करण ईंदा। 8 ओवरनि जी मैच ऐं कच्छ 11 ऐं जेतपुर जे विच में इहा जेकी मैच आहे तव्हांखे इन खां अॻु जा असां कुझु अंश ॾेखारींदासीं। हाणे कच्छ 11 बैटिंग कंदी ऐं उहो बि तव्हांखे ॾेखारींदासीं। इन खां अॻु इन खां अॻु असां तव्हांखे जामनगर जी हिकिड़ी जेकी टीम आहे उनजी बि मुलाक़ात कराईंदासीं। ऐं सॼी टीम जामनगर जी सॼी टीम कैप्टन दीपक भाई ऐं सभु अची वेंदा आहिनि भाउर। हा, त तव्हांजी टीम जो नालो? साईं 11 टीम। तव्हांजा सभु प्लेयर आहिनि? बाक़ी सभु असांजा प्लेयर आहिनि। बराबरि। तव्हां पहिरीं मैच रमी चुका आहियो ऐं उन मैच में छा रिजल्ट आयो? उन मैच में रिजल्ट आयो कि असांजी टीम साईं 11 हाराए वई आहे कच्छ 11 जे साम्हूं। अच्छा, कच्छ 11 जीते वई। ऐं तव्हां घणा रन कया? भाई विशाल भाई उन्हनि पहली बैटिंग कई हुई, उन्हनि 46 कया, असांखे 47 चेस करणा हुआ, पर असां 24 में ऑल आउट थी वियासीं। तव्हांजी नेक्स्ट मैच लाइ तव्हांखे बेस्ट ऑफ लक। तव्हांजी सॼी टीम अॻियां वधंदी रहे ऐं इन खां पोइ जी मैच वरी तव्हांजी अचणी आहे त तव्हां सुठे नमूने जीतो। अहिड़ी तव्हां सॼी टीम खे असांजी शुभकामना। ऐं हिते तव्हां रमण आहियो, तव्हां कुझु पंहिंजो एक्सपीरियंस शेयर करणु चाहींदा हुजो? कुझु नओं एक्सपीरियंस आहे? हिते सुठे में सुठो ग्राउंड आहे, पब्लिक बहुत सुठी आहे, आयोजन वारा इन खां सुठा आहिनि, मज़ा अची वई, बेस्ट मज़ा अची वई रमण जी। जी समाज जेको सिंधी समाज जेको ई आयोजन कयो आहे क्रिकेट जो जेको तमामु सुठे नमूने सां आयोजन कयो आहे ऐं तमामु बढ़िया आयोजन कयो आहे, जंहिंसां छोकिरनि जो उत्साह इलाही वधे। अहिड़ो आयोजन कयल आहे अने हर हमेशह अहिड़ा आयोजन थींदा रहनि जंहिंसां छोकिरनि में उत्साह वधे अने अहिड़ी लाॻणी सां सभु छोकिरा अचनि हिते रमणु। क्रिकेट आहे कि ॿी कोई बि गेम आहे कि सामाजिक कार्य कोई बि आहे जंहिंमें युवा उत्सव वधे, अहिड़ी शुभकामना आहे सभिनी युवा खिलाड़ियुनि खे तथा युवा समाज खे तथा युवा समाज जा जेका कार्यकर्ता आहिनि उन्हनि खे तमामु तहे दिलि सां असां शुक्रिया अदा करूं था कि अहिड़ो सुठो आयोजन कयो। तव्हां शुक्रिया अदा कंदा, पर हिकिड़ो सुवाल तव्हां खां बि पुछणु चाहींदुसि। तव्हां अॼु इहे क्रिकेट टूर्नामेंट ज़रूरु रमण आया आहियो। क्रिकेट सां पंहिंजो युवा जेकी शक्ति आहे उन में संगठितता ईंदी आहे। सॼे सिंधी समाज जा युवा हिक ॿिए सां सभिनी शहरनि जा मिलंदा आहिनि, उन सां 100% संगठितता ईंदी आहे। पर तव्हां मूंखे इहो ॿुधायो कि क्रिकेट खां सवाइ तव्हां समाज जी कहिड़ी प्रवृत्ति में तव्हां पंहिंजे शहर में इन्वॉल्व ईंदा आहियो? असांजी शहर में जामनगर शहर में जेका असांजा माना युवा प्रमुख आहिनि उहे घणी अहिड़ी शयुनि में जेकी विद्यार्थियुनि खे जेकी इनाम वितरण जी कार्यक्रम हूंदो आहे, जेको चित्र स्पर्धा हूंदी आहे, साईं जन जी जेकी नाले सां हिकिड़ो निबंध ऐं चित्र स्पर्धा थी हुई, उन में माना सुठो प्रतिशत मिलियो हो सभिनि पासे खां अने हर हमेशह अहिड़ा कार्यक्रम थींदा रहनि, अहिड़ी असांजी शुभेच्छा आहे। तव्हां पंहिंजो रोल अदा कंदा आहियो समाज में? तव्हां प्रमुख सां तव्हां कम में हूंदा आहियो? ज़रूरु हूंदा आहियूं न, हर हमेशह हूंदा आहियूं न, हिन खां पोइ बि रहंदासीं। वेरी गुड। त तव्हांजे लाइ बि ताड़ियूं थियनि थियूं, छो त समाज जो हर हिकु युवान हींअर सलाह सभिनी खे सवली थी वई आहे। पर पाण ॾिसूं त पाण बि जेॾीमहिल जुड़ो तव्हांखे स्कोर बोर्ड जेको आहे हिते स्कोरिंग जेको हले पियो उते तव्हांखे वठी ईंदुसि। त स्कोरिंग हिते हले पियो ऐं असांजी कोशिशि आहे कि तव्हांखे हिन मोबाइल में बि हिकिड़ी ऐप आहे, उन में बि सॼो तव्हांखे क्रिक हीरोज़ में उन में बि तव्हांखे सॼी विगत मिले पई। हा, असांजी ॿी टीम जय झूलेलाल जामनगर टीम अची वई आहे। उन्हनि खे ॿियारनि प्रकाश भाई उन्हनि जो बि इंटरव्यू कंदासीं, पर हिते ॿिया पंहिंजा असांजे विच में। हा, तव्हां कहिड़े शहर खां आहियो दादा? कच्छ खां आहिनि। कच्छ तव्हांजी मैच टीम जीते? मैच जीते आहे, हींअर जीतिया 5 विकेट खणी विधी। माना तव्हां छा खोराक खाई आया हुआ के सचे के वरी छा खाई आया? बल्लू जा समोसा खाई आया हुआसीं। बल्लू मलिया हे समोसा खाई आया, दाल पकवान ने छोला डबल खाईंदा आहियो? छोला डबल दाल पूरी खाईंदा आहियो? ठीकु आहे, दाल पूरी खाईंदा आहिनि इहे। ऐं सॼी डीस के अधु डीस बाबा सॼी डीस खाई आहे। हिते जामनगर जी सॼी टीम अची वई आहे। हा, जामनगर जी जेकी ॿी टीम जय झूलेलाल 11 आयो लाल सभई चओ झूलेलाल।
जय झूलेलाल टीम जा कैप्टन असांजे सेंटर में अची वञनि। कैप्टन हा असांजा प्रकाश भाई पाण कैप्टन बि आहिनि, महामंत्री बि आहिनि। ओलम सोल असां उन्हनि खे प्रकाश भाई तव्हां पंहिंजो एक्सपीरियंस शेयर। पहिरीं त अॼु जे अखिल भारत लाड़ी लुहाण नवयुवान मंडल ऐं भाई सुठो शॉट हिन पासे प्रकाश भाई खे निशानो करे आयो आहे। हा पर असां मस्ती पिया कयूं, ठीकु आहे असां अॻियां कंदासीं। हाणे लाड़ी लुहाण नवयुवान मंडल समस्त सिंधी समाज लाइ जेको अॼु राजकोट खाते क्रिकेट टूर्नामेंट जो आयोजन कयो आहे उन लाइ सभई भाउर ॾाढा ख़ुशी आहे। असां एक ग्रुप में हुआसीं जामनगर जी ऐं बजरंग 11 टीम। असां 2 मैच हारिया आहियूं, पर 2 मैच भले हारिया आहियूं, ॾाढी ख़ुशी जी ॻाल्हि आहे। असां कोई रेगुलर रमण वारा कान आहियूं, सभु वापारी आहियूं, पर हिकिड़ी ख़ुशी जी ॻाल्हि थी की समस्त सिंधी समाज जो क्रिकेट टूर्नामेंट योजाइणो आहे त पाण सभई धंधा रोजी बंदि रखी करे ऐं पाण क्रिकेट रमण वेंदासीं। भले असां मैच हारिया आहियूं, असां ॾाढा ख़ुशि आहियूं, क्रिकेट रमी करे ॾाढा ख़ुशि आहियूं, आयोजन ॾिसी करे इलाही ख़ुशि आहियूं। तव्हांजी टीम में सभिनी खां नंढी उमिरि वारो व्यक्ति केरु आहे? चिराग हा चिराग भाई तव्हां कंहिं दर्जे में पढ़ंदा आहियो? कॉलेज दर्जो खां दर्जो BCA माना 12 खां पोइ 13 14 15 दर्जो। हा अच्छा सिंधी ॻाल्हाईंदा आहियो तव्हां? सिंधी ॻाल्हाईंदा आहियो, ठीकु आहे। घर में बि सिंधी ॻाल्हाईंदा आहियो। तव्हांखे सिंधी हुन जो हुअण जो गौरव केतिरो आहे मूंखे ॿुधायो? तायो लाल सभई चओ थैंक यू वेरी मच। तव्हां सभु हिते असांखे हा ॿिया असांजा एक्सपीरियंस तव्हां अच्छा इंटरनेशनल खिलाड़ी आहिनि, इलाही ट्रॉफी खटी आहिनि। तव्हां ॿुधायो पंहिंजो हिते हो कीअं तव्हांखे शेयर करण था चाहियो? हिते फर्स्ट टाइम मुंहिंजो उहो एक्सपीरियंस એટલે इलाही सुठो कान हुओ अने भूलूं बि इलाही थियनि पई मूंखां ऐं कैचिस पिया मिस थी वञनि, फील्डिंग में बि वांदो पियो अचे। फर्स्ट टाइम हुओ, इलाही टाइम खां पोइ बॉक्स क्रिकेट रमी आहियूं। अच्छा तव्हां ओपन टूर्नामेंट रमंदा आहियो, उन करे उनजा जेके हूंदा आहिनि सभु स्लॉट्स अलॻि हूंदा आहिनि। हिते जेको आहे बॉक्स क्रिकेट आहे। हा हिते असां ग्राउंड टूर्नामेंट रमंदा आहियूं, हिते त बॉक्स आहे। हा अने असांजे हुते बॉक्स क्रिकेट એટલે जेकी नेट हिते मथे हुजे हिते ओपन नेट आहे। जी 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 ॿियो केरु पंहिंजो भाउ असांखां कुझु पंहिंजो एक्सपीरियंस शेयर करणु चाहींदो हुजे? सुमित भाई अचो। सुमित भाई छा ठीकु आहे सभई करण भाई कुझु तव्हां बिल्कुलु असांखे खीर जहिड़ा छा था लॻो, छा था ॿुधायो तव्हां? जय झूलेलाल सभिनि खे। आउं जामनगर मामलतदार सिटी में नौकरी कंदो आहियां, तलाटी आहियां। भाई तलाटी मंत्री हींअर पाण सां गॾु आहिनि। हा असांखे हिकिड़ी ॿी सूचना प्रमुख साहिब खां मिली रही आहे त ठीकु आहे हा तव्हांखे ॿियनि खिलाड़ियुनि सां बि मुलाक़ात कराइण जी कोशिशि कंदासीं। उन पासे महिमान बि अची विया आहिनि त महिमाननि पासे बि पाण वेंदासीं। हाणे हिते वरी मैच चालू थियणी आहे, मैच जा तव्हांखे कुझु सीन ज़रूरु ॾेखारींदासीं। पंकज भाई कटारिया जेके मूंसां गॾु आहिनि उन्हनि खे चवंदुसि की मैच जा सीन बि ॾेखारनि। हींअर थोरी देरि में लाइटिंग जी सुविधा जेकी हिते आहे, राति जो 4 लॻे ताईं मैचूं हलणियूं आहिनि त हींअर लाइटूं बि शुरू थी वेंदियूं, पर हीअ मैच जेकी आहे उहा लाइट बिना अञा थींदी। अञा हिते सोजरो आहे जेके सिंधीअ में पाण चवंदा आहियूं। वॉक्स खां ॿाहिरि अची था वञूं छो त हाणे अंदरि हुन में मैच थियण वञी रही आहे। अॻियां जी मैच ॿिया जेके असांजा महिमान हिन पासे अची विया आहिनि त असां हुन पासे बि वेंदासीं। हींअर पाण जेको हुते उन एरिया में आया आहियूं जंहिं एरिया में हिते थोरी देरि खां पोइ हिकिड़ो पाण उद्घाटन समारोह जो बि आयोजन कंदासीं। तव्हांखे पंकज भाई खे वेनिती कंदुमि साईंअ जी तस्वीर हिकिड़ी वॾी लॻायल आहे, गॾु पंहिंजे सिंधी समाज जा इष्टदेव भॻवान श्री झूलेलाल साहिब जी तस्वीर ऐं उनजे अॻियां चमचमाती ट्रॉफियूं। तव्हांखे ईअं अहसासु थिए की भई न कुझु वॾा एवॉर्ड मिली रहिया आहिनि। अहिड़ो हींअर ई थोरी देरि में हिते दीप प्रागट्य जी विधि थियणी आहे। कुझु महिमान कुझु वडील हिते पंहिंजे विच में आया आहिनि। मूलचंद टेकचंद एजुकेशन ट्रस्ट जा असांजा सुरेश भाई, उन्हनि खे वेनिती कंदासीं 2 मिंट अचो, चेयरमैन आहिनि जी सुरेश भाई। सुरेश भाई आयोजन आहे अॼु जेको सौराष्ट्र प्रांत नौजवान मंडल ऐं राष्ट्रीय टीम जेकी पंहिंजी करे रही आहे ऐं हुन में तव्हां अॼु ख़ासि हिते उपस्थित थिया आहियो ऐं पंहिंजो एक्सपीरियंस शेयर कंदा। कीअं लॻे थो इहो प्रोग्राम? सुठे नमूने प्रोग्राम आहे, सुठो आयोजन कयो अथव। अञा कुझु कहिड़ो बि सुठो आयोजन कयो, कुझु बि साथ सरकार खपे, असां तव्हां सां गॾु आहियूं। सुठो आयोजन आहे, ईअं आयोजन कंदा रहिजो, ई विनती आहे। सुठे नमूने कार्य आहे, सुठे नमूने प्रोग्राम आहे, मज़ो आहे जी। थैंक यू। पर तव्हां मूंखे ख़्यालु आहे की तव्हां एक्चुअल एजुकेशन जी हिकिड़ी संस्था ॾाढे सुठे नमूने हींअर राष्ट्रीय स्तर ते जेकी पंहिंजी संस्था कमु कंदी आहे, तव्हां एजुकेशन वारो पासो संभालियो आहे। हीउ हिकिड़ो स्पोर्ट्स वारो आहे जेको बि ज़रूरी ॾाढो अंग आहे समाज जे लाइ। हेल्थ एजुकेशन ऐं स्पोर्ट्स ॾाढा ज़रूरी आहिनि। सही ज़रूरी जी जी जी। पंहिंजे एजुकेशन ट्रस्ट बि ज़रूरी सम्झो, पढ़ाई बि ज़रूरी आहे, स्पोर्ट्स ज़रूरी आहे, दवाखाना जहिड़ी बि माना हॉस्पिटल प्रायोरिटी उहो बि ज़रूरी आहे। हीउ सभु सुठो कमु कयो अथव, कार्य सुठो कयो। अहिड़ी साथ सरकार हुजे, पर्सनल बि ॾींदासीं योगदान ऐं सम्झो समाज पुरतो कुझु कमु हुजे उहो बि असां पाण कंदासीं गॾु भाउर।
जी दादा थैंक यू। गॾु गॾु पंहिंजा ललित भाई जी, हाँ उन्हनि खे वेनिती कंदासीं इन पासे थोरो अचो ललित भाई, ॿिया वडील पंहिंजे विच में त्या आयल आहिनि। पंहिंजा वरिष्ठ आगेवान आहिनि, सिंधी पंहिंजी लाड़ी पंचायत जा वरिष्ठ आगेवान आहिनि उहे। जयराम जी के दादा, मुंहिंजो नालो गौतम मूलचंद भूलचंदाणी आहे। मां सौराष्ट्र प्रांत लाड़ी लोहाणा सिंधी पंचायत सौराष्ट्र प्रांत जनरल सेक्रेटरी आहियां। पंहिंजो नौजवान मंडल जा प्रांत जा प्रमुख श्री लाभ शंकर भाई केसवाणी ऐं उनजी सॼी टीम, उन खां धन्यवाद थो ॾियां कि पंहिंजो सिंधी समाज खे अॻियां आणणो हुजे, तकिड़ो एजुकेशन ऐं ॿियो स्पोर्ट्स हींअर जे ज़माने जे प्रमाणे उन प्रमाणे लाभ शंकर उन टीम जेको आयोजन करियो आहे उन नौजवान सभिनि खे ऐं लख लख करोड़ करोड़ असांजे सॼे समाज तरफ़ां वाधायूं थो ॾियां। धन्यवाद दादा। नौजवान मंडल ॾिसो, पंहिंजो अॻियां समाज पाणखे नौजवान मंडल खे हलाइणो पवंदो। हाणे असीं सभु ॿुढा थी वियासीं, हाणे नौजवान मंडल जी टीम जे सक्रिय हूंदी त पंहिंजो समाज ॾाढो अॻियां ईंदो। ऐं नौजवान मंडल जेके बि कार्य करे थो, मुंहिंजी हिकिड़ी विनंती आहे कि पंहिंजे समाज जेके कुरिवाजो आहिनि उहे सभु गॾु थी करे जे नौजवान मंडल अॻियां ईंदो त पंहिंजो समाज प्रगतिशील रहंदो ॾाढो। એટલે नौजवान मंडल खे रिक्वेस्ट थो करियां कि कुरिवाज सभई कढण लाइ नौजवान मंडल हिकु थियो। जय जवान जय किसान। ठीक है भाई, वेरावल का खास हिते चंद्रकांत कृष्णाणी जी हिते पधारिया आहिनि, इन्हनि जो बि स्वागत आहे। स्वागत सां गॾु गॾु इन्हनि खे पाण सिधो हुन पासे घुराईंदासीं स्टेज पासे, हिननि जो एक्सपीरियंस वठंदासीं, अनुभव वठंदासीं। असां त हिननि मां प्रेरणा वठंदा आहियूं अनेक कार्यक्रमनि में। असांजे हर हिकु कार्यक्रम में ये हर हमेश असांखे हेल्पफुल हूंदा। अनिल भाई हिते अची वञनि। अनिल भाई असांजा राष्ट्रीय अध्यक्ष, हिकु पासे सौराष्ट्र प्रांत जा अध्यक्ष ऐं असांजा महानुभाव आदरणीय चंद्रकांत कृष्णाणी जी, उन्हनि खे वेनिती कंदासीं ॿुधायो पंहिंजो एक्सपीरियंस शेयर कयो। तव्हां त हुन में असांखे हर हिकु कम में गॾु ई हूंदा आहियो, किथे बि मार्गदर्शन जी ज़रूरत पवंदी आहे, कंहिं कम जी ज़रूरत पवंदी आहे त असां तव्हां वटि हूंदा आहियूं ऐं तव्हां हुन लाइ हमेशह तत्पर हूंदा आहियो, तयारु हूंदा आहियो। तव्हां कीअं हिन क्रिकेट टूर्नामेंट खे ॾिसो था? बसि अखिल भारत लाड़ी लोहाणा सिंधी युवक मंडल तरफ़ां ई पहिरियों कार्यक्रम आहे ऐं मुंहिंजी ख़ूब ख़ूब शुभेच्छाऊं आहिनि अनिल भाई सां ऐं लाभ भाई त सौराष्ट्र प्रांत जी लीडरशिप जीअं युवक मंडल जी कंदा आहिनि, हीअ शायदि चौथों पंजो वॾो कार्यक्रम ॾेई रहिया आहिनि। जाम ख़ुशी थींदी आहे कि सौराष्ट्र असांजो जेको युवाननि लाइ बि हिकु नओं द्वार खोलूं आहे कि भई हू बि अॻियां लीड करनि ऐं हे आईंदे जा जब आहिनि, हे हितां जेको लीड खणी करे अॻियां वधंदा त असांखे किथे न किथे प्रांत में, किथे न किथे अखिल भारत में लीड वठंदा त असांखे जाम उन्हनि मां उमेदूं बि आहिनि। त इहो कार्यक्रम जेको पहिरियों ॾिनो आहे, अॻिते बि सुठो कार्यक्रम जी किथे किथे ॻाल्हि कयूं आहे कि ॾींदासीं बड़ौदा या अहमदाबाद अखिल भारत लेवल ते। उनजे लाइ मुंहिंजी एडवांस शुभेच्छाऊं आहिनि कि अनिल भाई किथे तन मन धन सां असांजी सॼी टीम जेको ग्रुप सर्कल आहे तव्हांखे हरदम साथ सहकार ॾींदी रहंदी आहे ऐं साथ सहकार ॾींदी। थैंक यू दादा, थैंक यू। तव्हां हमेशह गॾु आहियो। हलो तव्हां हिन पंहिंजी चैनल सां, तव्हांजी पंहिंजी चैनल सिंधी न्यूज़ एंड व्यूज़ सां। जयराम जी की पाण हिते अखिल भारत लाड़ी लोहाणा सिंधी नवयुवक मंडल ऐं श्री लाड़ी लोहाणा सिंधी नवयुवक मंडल सौराष्ट्र प्रांत तरफ़ां हिते जेको क्रिकेट टूर्नामेंट जो राजकोट शहर में आयोजन कयो आहे, उहो कार्यक्रम त सुबुह खां चालू आहे पर हींअर संध्या जो टाइम आहे त पहिरीं पाण साईं जी तस्वीर ते जेकी विराजमान कराई आहे, गॾु गॾु इष्टदेव भॻवान श्री झूलेलाल साहिब जी तस्वीर विराजमान कराई आहे। पाण सभिनी खे वेनिती कंदासीं पंहिंजी पंहिंजी जॻह ते उथी बि करे हिन पासे मोह करे वियूं, साईं जी प्रार्थना पाण पहिरीं कंदासीं ऐं उनखां पोइ दीप प्रागट्य जी विधि कंदासीं। त सभिनी जो ध्यानु हिन पासे ऐं प्रार्थना तव्हांखे दोहराइणी आहे मूंसां। हा पंकज भाई पंहिंजा पंहिंजा बूट चंपल पाण लाहे छॾूं। जयराम जी की, जयराम जी की। आवाज़ कोन थो अचे, मंझंदि जो रोटी पाण खाधी आहे। संत श्रोमणी स्वामी लीलाशाह महाराज की आयो लाल सभई चो। साईं जी प्रार्थना, हे भगवान असां सभिनी खे सद्बुद्धि ॾियो, शक्ति ॾियो, निरोगता ॾियो त असां सभई पंहिंजा पंहिंजा कर्तव्य पाले सुखी थियूं। हे भगवान असां सभिनी खे सद्बुद्धि ॾियो, शक्ति ॾियो, निरोगता ॾियो त असां सभई पंहिंजा पंहिंजा कर्तव्य पाले
सुखी थियूं। हे भगवान असां सभिनी खे सद्बुद्धि ॾियो, शक्ति ॾियो, निरोगता ॾियो त असां सभई पंहिंजा पंहिंजा कर्तव्य पाले सुखी थियूं। बोलियो संत श्रोमणी स्वामी लीलाशाह महाराज की। आयो लाल सभई चओ। सभिनी वरिष्ठ अॻवाननि खे वेनती आहे कि साईं जी तस्वीर भी आहे हिते पंहिंजे पंचायत जा राष्ट्रीय उपाध्यक्ष आदरणीय पप्पू भाई सोमजाणी जी, उन सां गॾु गॾु मूलचंद टेकचंद एजुकेशन ट्रस्ट जा चेयरमैन श्री सुरेश भाई, हाँ सौराष्ट्र प्रांत पंचायत जा पंहिंजा प्रमुख श्री जगदीश भाई मगनाणी जी, राष्ट्रीय पंचायत जा मंत्री श्री सुनील भाई मूलचंदाणी जी, ॿिया सभई अॻवान श्री चंद्रकांत कृष्णाणी जी ऐं ॿिया सभई जेका वरिष्ठ अॻवान हिते उपस्थित आहिनि सभिनी खे वेनती कंदुमि साईं जी तस्वीर जे अॻियां दीप प्रागट्य करे कार्यक्रम खे पाण अॻियां वधाइनि। गॾु गॾु चेतनदास मूलचंदाणी, प्रकाश भाई हकाणी, थावरदास तुलसाणी, ॿिया सभई वरिष्ठ अॻवान श्री गौतम भाई मूलचंदाणी जी, जेके भगवान हिते उपस्थित आहिनि कंहिंजा नाला न खयां हुजनि, सभई रिक्वेस्ट है सभिनी खे। असांजा श्री सुरेश भाई गोपलाणी साहब, श्री पेसवाणी साहब, श्री ललित भाई, सभिनी खे वेनती है कि दीप प्रागट्य विधि में जुड़ूं। लाभू भाई केशवाणी ऐं अनिल भाई मंगलाणी के वेनती है कि मेहमाननि खे अॻियां करे दीप प्रागट्य विधि में जोड़ाइनि। श्री चंद्रकांत कृष्णाणी जी, उन्हनि खे वेनती है कि मेहमान जेके भी हिते पधारिया आहिनि उन्हनि जे हथां दीप प्रागट्य कराइण में जी पाण दीप प्रागट्य में जेके पुठियां बीठल आहियूं उहे बि जुड़ी सघंदा आहियूं। जोरदार ताड़ियूं वॼाए करे ॿई हथ मथे करे साईं जी तस्वीर अॻियां पंहिंजे भगवान श्री झूलेलाल साहिब जे अॻियां जेॾी महिल दीप प्रागट्य थी रहियो आहे ॿई हथ मथे करे ताड़ियुनि जो आवाज़ कंटिन्यू चालू रहे। सभई वरिष्ठ अॻवान दीप प्रागट्य करे पाण ॿई हथ मथे करे ताड़ियूं वॼाए करे लाल साईं जे अॻियां पंहिंजी हाज़िरी भरियूं। संत श्रोमणी स्वामी लीलाशाह महाराज की। आयो लाल सभई चओ। मंझंदि जो पनीर भुर्जी खाराई हुई है त उन जे करे थोरो वजन हींअर हल्का थियनि जेसि ताईं। हा हा थैंक यू वेरी मच सभिनी अॻवाननि खे वरी पंहिंजी पंहिंजी कुर्सीअ ते विराजमान थियनि। कुझु ॿिया पंहिंजा जेके राष्ट्रीय अॻवान हिते उपस्थित आहिनि उन्हनि खां बि पाण उन्हनि जा वीचार वठंदासीं। पहिरीं पप्पू भाई सोमजाणी जी। जी पप्पू भाई गॾु गॾु सुनील भाई ऐं पप्पू भाई ॿई असांजा गॾु अॻवान राष्ट्रीय उपाध्यक्ष श्री पप्पू भाई, हा जगदीश भाई मगनाणी जी, उन्हनि खे बि वेनती आहे अचनि। प्लीज़ अचो जगदीश भाई। त सौराष्ट्र प्रांत जा असांजा अध्यक्ष आहिनि पंचायत जा। पप्पू भाई तव्हां राष्ट्रीय उपाध्यक्ष, ऊना सम्मेलन में तव्हां राष्ट्रीय उपाध्यक्ष तरीक़े तव्हां पंहिंजी जवाबदारी खई हुई पंहिंजो हुन पासे त हिकिड़ो असां तव्हांखे अॼु जेको प्रोग्राम थी रहियो आहे उन बारे में तव्हां पंहिंजा वीचार रजू कंदा। ये फर्स्ट क्लास जोरदार आयोजन है सिंधी समाज जो न अहिड़ा सभु आयोजन समाज नौजवान मंडल करंदो रहे, अहिड़ी तव्हां सभिनि खे रिक्वेस्ट। थैंक यू दादा। हिते हिते वेंदा जगदीश भाई। हाँ जगदीश भाई अचो। हाँ जगदीश भाई तव्हां असांजा सौराष्ट्र प्रांत लाड़ी लोहाणा सिंधी पंचायत सौराष्ट्र प्रांत जा अध्यक्ष श्री जगदीश भाई सतत ॿियो दफ़ो वरी रिपीट थी करे जेके ॾाढे सुठे बहुमती ईअं चइजे सभिनी जी सहमतीअ सां वरी प्रमुख थिया आहिनि। जगदीश भाई तव्हांजी आमकारीअ में असांजो नौजवान मंडल कुझु पुठियां सालनि में प्रोग्राम थिया ऐं हींअर वरी हीउ जेको नओं प्रोग्राम आहे क्रिकेट टूर्नामेंट जे ज़रिए युवाननि खे जोड़ो, कीअं वीचार आहे तव्हांखे? बसि हिकदमि सुठे में सुठो आहे अने असां जहिड़ी शुभकामनाऊं आहे युवा ने इहे कमु कंदा रहियूं ऐं असां खां बि अॻियां वधनि। जय राम जी।
जय राम जी की। सुनील कुमार मूलचंदाणी हींअर गॾु आहिनि पाण सां। सुनील भाई उना मां ख़ासि हिते पधारिया आहिनि, पंहिंजे राष्ट्रीय पंचायत में हींअर मंत्री तरीक़े जवाबदारी अदा करे रहिया आहिनि। सुनील भाई पंहिंजे शहर में बीजेपी में बि कुझु सक्रिय भूमिका आहे, उन्हनि जी महामंत्री तरीक़े उन्हनि जी हुते जवाबदारी आहे। सुनील भाई तव्हां कीअं सम्झो था हिन कार्यक्रम सां छा सिंधी समाज में पाण मैसेज ॾेई सघंदासीं? जयराम जी की। अॼु जेको राष्ट्रीय अखिल भारत लाड़ी लोहाणा सिंधी पंचायत राष्ट्रीय नवयुवक मंडल जेको आयोजन कयो आहे, उन्हनि सां गॾु सौराष्ट्र प्रांत जा प्रमुख श्री लाभूभाई उन सां गॾु जोड़ाया आहिनि ऐं हीअ जेकी टूर्नामेंट जो आयोजन कयो आहे उन सां समाज खे हिकु जोड़ण जी शुरूआत थी आहे। नौजवान सभु युवान हिन में जुड़ंदा ऐं धीरे 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 इन खां अॻियां बि अहिड़ा सभु कार्यक्रम कंदा रहनि, अहिड़ी असांजी शुभकामना आहे। जयराम जी। जयराम जी की। जयराम जी की। जामनगर जा पंहिंजा वरिष्ठ आगेवान श्री चेतनदास मूलचंदाणी जी इहे बि पंहिंजो अभिप्राय ॾियनि। तव्हां जामनगर मां ख़ासि आया आहियो, तव्हांजी जामनगर जूं 2 टीमूं आहिनि, तव्हांखे ॿुधाईंदुसि की हिकिड़ी टीम पंहिंजूं 2 मैचूं हारे वई आहे पर ॿी टीम अञा हींअर रमी रही आहे। तव्हां हुन टीम जे करे न पर सौराष्ट्र हिन में जीतंदो, उन जे बारे में छा था चवणु चाहियो? अॼु ही अखिल भारत लाड़ी लोहाणा जा नवयुवक मंडल जा अध्यक्ष श्री अनिल भाई मंगराणी ऐं सौराष्ट्र प्रांत जा अध्यक्ष श्री लाभशंकर भाई केसवाणी गॾिजी करे जेको नवयुवान मंडलनि क्रिकेट टूर्नामेंट जो आयोजन कयो आहे उहो आयोजन तमामु सुठो ऐं सुहिणे नमूने कयल आहे। तमामु आयोजनबद्ध कार्यक्रम हले पियो ऐं इन कार्यक्रम जे करे हिकिड़ी पंहिंजे लाड़ी समाज जे अंदरि युवाननि में ख़ासि करे युवाननि में हिन जी एकता ऐं संगठन जी लाॻणी थींदी, पंहिंजे समाज प्रति जी लाॻणी थींदी ऐं युवान हमेशह अॻिते रहनि, अहिड़ी पाण साईं जी अॻियां प्रार्थना करियूं था। ऐं सौराष्ट्र जी क्रिकेट टूर्नामेंट इहा जेकी आहे हिन में आउं त इहो चवंदुसि मुंहिंजे जामनगर जी टीम खपे, कोर टीम खपे, सभिनी खे बेस्ट ऑफ लक। थैंक यू दादा, थैंक यू। तव्हांखे ॿुधाइणु चाहींदुसि की सॼे सौराष्ट्र प्रांत मां कुझु 12 शहरनि मां अलॻि अलॻि पर सॼे सिंधी समाज मां उहे टीमूं आयूं आहिनि ऐं सॼे सिंधी समाज मां उहे पंहिंजे पंहिंजे शहर मां टीम ठाहे करे हिते आया आहिनि। तव्हांखे हिकु दफ़ो वरी साईंअ जी तस्वीर जे अॻियां नमन कंदे अञा असांजा कुझु अॻवान, हा हिन पासे असांजा श्री कृष्णाणी साहिबु, पंकज भाई खे वेनिती कंदुसि, हिन पासे शशि भाई अचो। सभिनी आगेवान जी हुजा आहे कि हिकु मैच फ्रेंडली मैच थी वञे कि हिकु तव्हां ऑर्गेनाइज़र जेका आहियो भाई सौराष्ट्र प्रांत ऐं अखिल भारत जा जेका खुटनि रांदीगर त असां मां कंहिंखे खणिजो ऐं ॿिए पासे जेका उहिदेदार आहिनि अखिल भारत जा उहिदेदार सौराष्ट्र प्रांत जा उहिदेदार जेका वेठा आहिनि उन्हनि जी हिकु मैच थियणी खपे। बिल्कुलु बिल्कुलु। हा पाण हिकिड़ो कमु कयूं पाण जेके वडीलनि मां जेके रमणु चाहिनि था ऐं असां मां जेके ऑर्गेनाइज़र आहिनि, ॿुधो उन्हनि जी 2 टीमूं पाण ठाहियूं विराए करे, माना जीअं ॿिन्हिनि खे जीतण जो सरखो चांस रहे पर असां तव्हांखे जीतण कान ॾींदासीं। पंचायत ऑर्गेनाइज़र्स वर्सिस पंचायत, पर 2 टीमूं गॾु करे कुझु नओं कयूं त न असांजे साम्हूं थियणो आहे। तव्हांखे हाराइणो जाए अॼु असांखे तव्हांखे हाराइणो जाए। तव्हां हिन लाइव वीडियो में तव्हां ॾिसी रहंदा की असांजा जेके वरिष्ठ अॻवान आहिनि उहे तव्हांखे हींअर ॾेखारे रहिया आहिनि जी। त हिननि जी फ्रेंडली मैच जो पाण ॿिनि ॼणनि खे पाण कैप्टन तरीक़े पाण हिकिड़ो असांजा राष्ट्रीय उपाध्यक्ष पप्पू भाई, हा त पप्पू भाई असांजा हिननि खे राष्ट्रीय पंचायत जी हिकिड़ी टीम जेकी आहे असांजे साम्हूं मां त सभु छक्का ई हणंदोमांव त ऐं असांजी टीम मां जेके कैप्टन आहिनि, हा अनिल भाई अचो, हा अनिल भाई अचो कैप्टन तरीक़े तव्हां ई, हा त तव्हां ॾिसंदा की हींअर हिकिड़ी पाण ॻाल्हाईंदे इंटरव्यू वठंदे तव्हांखे ॿुधाइणु चाहींदुसि की 2 टीमुनि जी हिकिड़ी नई टीम जेकी ठाहे हिकिड़ी मैच थियण वञी रही आहे, ऑर्गेनाइज़र्स 11 वर्सिस पंचायत 11। ऐं तव्हांखे हिन वीडियो में मैच हलण खां अॻु ख़ातिरी ॾियां थो असां मैच जीतंदासीं, ऑर्गेनाइज़र्स असां जीते वेंदासीं। जगदीश भाई तव्हां कुझु बि कयो, हा असां टॉस उॾाए रहिया आहियूं, जगदीश भाई टॉस उॾाईंदा, पप्पू भाई ॿुधायो। भाई काटा आयो अथव ऐं अनिल भाई पाण टॉस जीतियो आहे। अनिल भाई पाण ऑर्गेनाइज़र्स 11 पाण बैटिंग कंदासीं, 300-400 रन करणा आहिनि, छा आहे तव्हां वीचार ॿुधायो? बॉलिंग फर्स्ट, बॉलिंग करणी आहे भाई, बॉलिंग कई आहे असां पहिरीं, पर विच में पाण सेटिंग करे
त तव्हां ॾिसी रहिया आहियो ॾाढो हिकिड़ो ख़ुशीअ जो माहौल, आनंद जे माहौल में इहो हिकिड़ो टूर्नामेंट जो आयोजन हिते तव्हां ॾिसी रहिया आहियो। असां तव्हांखे मैच घटि ॾेखारी आहे, पर मैच कराइण वारा ऐं जेके उन कार्यक्रम में हिते उपस्थित आहिनि सभु वॾी लागेवान, उन्हनि सां तव्हांखे असां मुखातिब करे रहिया आहियूं, जेके गुज़रियल घणनि सालनि खां वठी समाज में किथे न किथे पंहिंजी सेवा सां योगदान ॾेई करे समाज खे खणी करे बीठा आहिनि। उन्हनि सां असां तव्हांखे हींअर मुखातिब करे रहिया आहियूं। सभई पंहिंजे पंहिंजे शहर में, पंहिंजे पंहिंजे प्रांत में कुझु न कुझु समाज खे ॾेई रहिया आहिनि ऐं निष्पक्ष बिना कंहिं स्वार्थ जे उहे सेवा करे रहिया आहिनि। हिते बि हिननि हाज़िरी ॾिनी आहे, हिननि जो वरी बि हिकु दफ़ो ख़ूब ख़ूब आभार। वरी तव्हांखे असां मैच में लाइव जोड़ींदासीं, तेसि ताईं जुड़ियल रहो असांजी चैनल सां, सिंधी न्यूज़ एंड व्यूज़ सां। जयराम जी की। हींअर तव्हांखे लाइव दृश्य ॾेखारे रहिया आहियूं, मैच जेकी हली रही आहे राजकोट 11 ऐं भावनगर 11 जे विच में। भावनगर जी जेकी टीम हींअर आई आहे, स्वामी लीलाशाह 11 ऐं राजकोट जी बालाजी 11, ॿिन्हिनि टीमुनि जे विच में हींअर जेकी इहा आहे मैच हली रही आहे, उन जा तव्हांखे दृश्य ॾेखारे रहिया आहियूं। राजकोट बैटिंग करे रही आहे, ज़ोरदार शॉट ऐं 6 लॻायो आहे पहिरीं जे ओवर में, 10 दरे ते 6 लॻाए करे। दड़ो हींअर सिधो मूंखे टारगेट करे आयो, मुंहिंजे साम्हूं ई। राजकोट जो इन्फिनिटी ग्राउंड वाइड, भावनगर जी टीम मां कमल कुकड़ेजा बॉलिंग करे रहियो आहे। ओ हो आउट। ॾाढो सुठो कैच बाउंड्रीअ ते पकड़ियो आहे जय कैच पकड़ियो आहे बाउंड्रीअ ते। मैच जा दृश्य तव्हांखे ॾेखारे रहिया आहियूं, जेकी भावनगर जी टीम ऐं राजकोट जी टीम जे विच में जेकी मैच हली रही आहे। राजकोट बैटिंग में आहे, पहिरीं विकेट राजकोट जी वई। वरी हिकु दफ़ो 6 अॻे दड़े ते विकेट खई वई, पर ॿिए दड़े ते नए बैट्समैन अची करे छक्को मारे करे जेकी 1 ओवर पूरी थी। पहिरीं ओवर में 17 रन राजकोट कया आहिनि। ॿिया दृश्य तव्हांखे भावनगर जेॾी महिल बैटिंग में ईंदो वरी ॾेखारींदासीं। हींअर भावनगर बैटिंग में आयो आहे, पहिरियों दड़ो भावनगर जी ॿिन्ही जेको बैटिंग करे रहियो आहे। तव्हांखे ॿुधायां कि 8 ओवरनि में 162 रन राजकोट जी टीम कया आहिनि। दड़े दड़े उन्हनि जी बाउंड्री ऐं 6 लॻा पे। हींअर भावनगर आयो आहे बैटिंग में, ॿियो दड़ो हलियो तव्हांखे जेको ॾेखारियूं पिया। ॿिन्ही बैटिंग करे रहियो आहे। ॾाढी ॾुखी माना गेम हली रही आहे, छो त राजकोट वारनि जी जेकी इहा टीम आहे शायदि इन ई ग्राउंड ते हमेशह रमंदा आहिनि हिननि जा प्लेयर। पहिरियों 6 लॻायो आहे ॿिन्ही। राजकोट वारनि जी जेकी टीम आहे बालाजी 11 शायदि हिते हिन ग्राउंड ते रेगुलर रमंदी हुजे, अहिड़ो हुनजो एक्सपीरियंस हुजे, थी सघे थो, पर उन्हनि जो ॾाढी सुठी बैटिंग ॾिसणु मिली आहे। अॼु जो रिकॉर्ड थियो आहे 162 रननि जो, जंहिंमें कोई बॉल अहिड़ो कोन हो जिते तव्हांखे बाउंड्री ॾिसणु न मिली हुजे। भावनगर जे लाइ ॾाढी स्ट्रगल मैच जीतण लाइ। जे इहो मैच जीते थी त अॼु राजकोट जे हिन ग्राउंड ते इहो रिकॉर्ड थी वेंदो। सनी ऐं बिन्नी जेको बैट्समैन हींअर हाणे भावनगर जी स्वामी लीलाशाह 11 तरफ़ां हींअर बैटिंग करणु आयो आहे। ताकि मैच जा दृश्य ॾेखारे रहिया आहियूं। पहिरीं ओवर जेकी आहे, हाणे 2 ओवर। चार 4 रन चौको मारे करे हिन बि शुरूआत की है। बॉक्स क्रिकेट टूर्नामेंट जो आयोजन अखिल भारत लाड़ी लोहाणा सिंधी पंचायत नौजवान मंडल ऐं सौराष्ट्र प्रांत नौजवान मंडल ॿिन्हिनि जे संयुक्त उपक्रम में इहा जेकी टूर्नामेंट जो आयोजन थियो आहे। 12 शहरनि जी अलॻि अलॻि टीमुनि
इन में पार्टिसिपेट कयो आहे। सुबुह जो 3 लॻे खां वठी मंझंदि जो 3 लॻे खां वठी मैचूं चालू आहिनि ऐं जंहिं नमूने इहे मैचूं हली रहियूं आहिनि राति जा 4 ज़रूरु थींदा। तव्हांखे हींअर भावनगर ऐं राजकोट जे विच जी जेकी मैच आहे उहो तव्हांखे ॾेखारे रहिया आहियूं। ही भावनगर जी पहिरीं विकेट आउट। बैटिंग में हाणे अची रहियो आहे कमल कुकड़ेजा। स्कोर बोर्ड ॾिसण जी अञा एॾी इच्छा कान थी रही आहे छो त कोई रन अञा एतिरा थिया कान आहिनि भावनगर जा। बाउंड्री ताईं तव्हां शॉट लॻायो त बि 1 रन तव्हांखे मिले ऐं 24 जे स्ट्राइक रेट सां तव्हांखे मैच रमणी पए अहिड़ी परिस्थिति। ॾाढी कोशिश पर ही बि विकेट बाउंड्री ते कैच आउट। ताकि ॿिया बि दृश्य ॾेखारींदासीं पर दीपू भाई भावनगर जी टीम जो कैप्टन दीपक मेठाणी हींअर बैटिंग में। स्टंपिंग थियण जो चांस पर कमल कुकड़ेजा वरी बैट अंदर जल्दी सां टाइम ते रखी छॾियो। हाणे स्ट्राइक ते दीपू भाई इन मां कुछ उम्मीदूं आहिनि। तव्हांखे ॿुधायां कि राजकोट जे इंफिनिटी ग्राउंड ते इंफिनिटी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स में क्लब में इन टूर्नामेंट जो आयोजन कयो वियो आहे तारीख़ 18 दिसंबर 2022। पहिरियों 6 लॻाए करे दीपू भाई उन में भी इहो 9 बॉल हो ऐं उन में 6 लॻाए करे दीपू भाई पंहिंजी बैटिंग की शुरुआत कई। पहिरीं बॉल ते 6 आउट थींदे थींदे बचा आहिनि दीपू भाई। अॼु जो ये लंबन छक्कनि मां इहो हिकिड़ो छक्को तव्हांखे ॾिसंदा स्टेडियम खां ॿाहिरि। वाइड बॉल बाउंड्री ताईं शॉट लगाइण खां पोइ हिकु रन वरी। हाणे कमल स्ट्राइक ते ॾाढो सुठो शॉट हणण जी कोशिश पर वरी हिकु रन सां संतोष वञणो पवंदो ऐं स्ट्राइक ते वरी हिकु दफ़ो दीपू भाई मेठाणी वाइड ऐं हिकु रन एक्स्ट्रा जो भी मिलियो आहे। पर ये 1-2 रन करण सां कोई कुछ वरणो कोने। तव्हांखे हर एक दड़े ते बाउंड्री लगाइणी पवंदी, हर एक दड़े ते 6 लगाइणो पवंदो, तॾहिं ई तव्हांखे कुछ जीतण जा चांसिस ॾिसण मिलंदा। बाक़ी जंहिं नमूने हींअर बैटिंग थी रही आहे अञा अहिड़ो लहजो अञा कोन आयो आहे जेको अॼु जी मैच जो जेको लहजो खपे। ओ वेरी गुड शॉट। वरी हिकिड़ो 6 लगाए करे कमल भाई अञा उमेदूं कायम रखियूं आहिनि। तव्हांखे ॿुधायां जेको इन खां सवाइ कोई रस्तो कोन्हे। ॾाढी सुठी कोशिश पर हिकिड़ो रन कोन मिलियो आहे। बाउंड्री ताईं दड़ो वियो पर रन डुकण जी कमल भाई न करे ॾी दीपू भाई खे ऐं आउट थिया, स्टंप आउट। बैटिंग में आकाश
पर इन खां सवाइ कोई रस्तो कोन्हे, छो त तव्हांखे हर हिकु बॉल में बाउंड्रीअ ताईं पहुचणो आहे। असांखे बि बॉल कैच करे रहियो आहे, असांखे पकड़े रहियो आहे बॉल। दीपू भाई वरी हिकु दफ़ो स्ट्राइक ते ऐं 6 जी अपेक्षा। अहिड़ो ई शॉट पर कैच आउट बाउंड्रीअ ते। हाणे जेकी उमेदूं आहिनि उहे ॾाढियूं घटि भावनगर जे जीतण जूं। वरी तव्हांखे ॿिया दृश्य ॾेखारींदासीं। पंकज भाई आहिनि बैटिंग ते। पंकज भाई हिकु दफ़ो दीपू भाई जे आउट थियण खां पोइ हिकु बि दड़ो तव्हां ख़ाली कढो, माना तव्हां 24 वारी स्ट्राइक रेट जेकी खपे उहा 26 ते पहुची वञे, 26 वारी 28 ते पहुची वञे। अहिड़ी परिस्थिति इन मैच में। राजकोट जी बैटिंग पहिरीं टॉस जीते करे दाव वठी करे 162 रननि जो 8 ओवरनि में 162 रननि जो टारगेट, ह्यूज टारगेट आहे। अॼु जो जेको आहे रिकॉर्ड थियो आहे। इन खां अॻु वारी हिकिड़ी मैच हुई जंहिंमें 132 रन थिया हुआ, पर इन मैच में 162 रननि जो टारगेट ॾिनो आहे राजकोट। तव्हांखे ॿिया दृश्य पोइ ॾेखारींदासीं। थैंक यू वेरी मच। जुड़ियल रहो असां सां गॾु सिंधी न्यूज़ एंड व्यूज़ ते।